नवंदर ख़बर शामिल कंदासीं। दो शेख क़त्ल में घुर्बल मुख्य जवाबदार खे ॻोठाणनि सोघो करे पुलिस हवाले करे छॾियो आहे। ॻोठाणनि पारां हिमत कई वई आहे। नवंदर मां ख़बर अव्हांखे ॾिबा दो शेख क़त्ल में घुर्बल मुख्य जवाबदार खे ॻोठाणनि सोघो करे पुलिस हवाले करे छॾियो आहे। जवाबदार इख्तियार अली उर्फ लारा शेख 3 महीना अॻु सौट दो शेख के क़त्ल कयो हो। जे मामले में ॻोठाणनि पारां हिमत कई वई आहे। ॻोठाणनि जवाबदार जेको आहे उनखे सोघो करे थंबे सां ॿधी छॾियो, जेखां पोइ पुलिस खे इतला ॾिनो वियो। ही मंज़र जेके आहिनि उहे अव्हांखे टाइम न्यूज़ जी स्क्रीन ते ॾेखारे पिया। मुख्य जवाबदार जेको आहे क़त्ल जो उनखे ॻोठाणनि पारां सोघो कयो वियो ऐं खंबे सां ॿधो वियो, जेखां पोइ पुलिस खे इतला कयो वियो ऐं पुलिस पहुची करे इहो जेको जवाबदार आहे उनखे पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे। इन वाक़े जा वधीक तफ़सील वठूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर नूर मोहम्मद सुमरो खां। नूर मोहम्मद, छा तफ़सील आहे हिन बाबति? जी बिल्कुल, नवंदरो थाने जी अद ॻोठ पंजू डेरो में संगावती मामले तां हथियारबंदनि सां क़त्ल कयल दो शेख जे क़त्ल में मुलविस मुख्य जवाबदार अख्तियार उर्फ लारा शेख खे ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत पकड़े रतन सां ॿधी बिजलीअ जे थंभे सां ॿधी छॾियो। जंहिं बैदि नवंदरो पुलिस खे इतला कयो। पुलिस पहुची जवाबदार खे रतन खां आजो करे थाने ते खणी आई। एसएचओ नवंदरो शाहिद सादिक मेमन राब्तो करण ते ॿुधायो त जवाबदार 3 महीना अॻु पंहिंजे ई सौट खे क़त्ल कयो हुयो, जंहिं करे 3 महीननि खां रूपोश हुयो। जीअं ई हू घर आयो ऐं मक़तूल जे वारसनि खे ख़बर पई त उन्हनि पकड़े बिजलीअ जे थंभे सां ॿधी छॾियो, जंहिंखे हिन वक़्तु खणी नवंदरो थाणे ते लाकअप करे छॾियो आहे। क़त्ल में मुलविस 4 ॿियनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी ख़ातिरी पिणु कराई आहे। जी ठीकु आहे नूर मोहम्मद, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील ॾियण जे लाइ। नवंदर मां टाइम न्यूज़ जो रिपोर्टर नूर मोहम्मद सुमरो वधीक तफ़सील ॾेई रहियो हो। दो शेख क़त्ल में घुर्बल मुख्य जवाबदार खे ॻोठाणनि पारां सोघो कयो वियो, खेसि थंभे सां ॿधी छॾियो ऐं उनखां पोइ पुलिस खे इतला ॾिनो वियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची करे जवाबदार जेको आहे उनखे पंहिंजी तहवील में वरितो आहे।